ना ड्रामो तमाम मशहूर ड्रामो है। सिंध अंदर हर नंढे का वठी वॾी उम्र जे माण्हू खे ड्रामो ॾिठल या नाले जी ज़रूर ख़बर हूंदो आहे। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जो डायरेक्टर अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खरदमाग़ आहे। खानू खरदमाग़ पत्थर दुनिया ड्रामे खां अॻु पंहिंजे डायरेक्टरी में विकोड़ियल वजूद ड्रामो ठाहियो हो। विकोड़ियल वजूद ड्रामे बाबति मुकमिल स्टोरी मुंहिंजी यूट्यूब चैनल ते अॻु में ई अपलोड थियल आहे। हिन वीडियो जे आख़िर में तव्हांखे वीडियो मिली वेंदो। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जो राइटर नूर ज़ौहर आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग लाणकाने भरिसां ॻोठ ग़ुलाम भुट्टे ऐं अर्ज़ी भुट्टे जे ॻोठ में थियो हो। हिन ड्रामे जो रिकॉर्डिंग 2005 ईस्वी में शुरू थियो हो। रिकॉर्डिंग जी शुरूआत में सिंध जा मशहूर अदाकार असद कुरैशी, एम यया भुट्टो, निसार शाह, अज़ीज़ सांगी, शहीद नज़ीर लिगारी, ग़ुलाम हुसैन ॾेपर, हनीफ़ सुहाग, मीर मोहम्मद लाको, अब्दुल मनान अब्बासी, नसरी नाज़, शबीरा चन्ना समेत ॿिया केतिरा ई एक्टर शुरूआती रिकॉर्डिंग में शामिल थिया हुआ। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जी पहिरीं क़िस्त 2006 ईस्वी में KTN चैनल ते हलणु शुरू थियो हो। ड्रामो हलण सां ई अदाकारनि जी मक़बूली जा ॾींहं शुरू थी विया। सिंध जे हर शहर में CD डिस्क अचणु शुरू थी विया। हर ॻोठ हर शहर में नंढे खां वठी वॾी उमिरि जे माण्हू जे वात में रुॻो पत्थर दुनिया ड्रामे जो नालो हलणु लॻो। हर होटल में पत्थर दुनिया ड्रामो हलणु लॻो। चांहि वारनि होटलनि में सुठी रोज़ी थियणु शुरू थी वियो। किथे किथे ॻोठनि ऐं सिंध जे हर शहरनि में वॾा LCDयूं लॻाए माण्हू टिकेटूं विकिरो करे पत्थर दुनिया ड्रामो ॾिसण लाइ ॾींदा हुआ। ड्रामे जी मक़बूली ॾिसी केतिरा ई पुलिस ऑफिसर, वकील, डॉक्टर, सरकारी मुलाज़िम मोकलूं वठी पत्थर दुनिया ड्रामे में कमु करण लाइ पहुची विया। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे में असद कुरैशी मीर जो किरदारु अदा कयो हो। लाला अब्दुल हुसैन सारी रुस्तम ख़ान तौरु, अज़ीज़ सांगी खानू खरदमाग़ तौरु, निसार शाह आचर तौरु, शबीरा चन्ना खैरान तौरु, ख़ादिम खोकर बच्चाई ऐं खूनी माण्हू तौरु किरदारु अदा करे मुख़्तलिफ़ अदाकारनि मुख़्तलिफ़ नालनि सां किरदारु अदा करे वॾी मक़बूली माणी। पत्थर दुनिया ड्रामे जे करे अॼु ताईं पत्थर दुनिया ड्रामे में कमु कंदड़ अदाकारनि जी पत्थर दुनिया ड्रामे वारे किरदार सां माण्हू सुञाणींदा ऐं सॾींदा आहिनि। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे में सिंध जा मशहूर अदाकार शामिल हुआ, जिन में अब्दुल हुसैन सारो, बिलावल कोकर, रफ़ीक ज़ौहर, अख्तर कोकर, बिलावल कोकर, जानी जतोई, मरहूम हबीबुर रहमान बुरड़ो, जंहिं पत्थर दुनिया ड्रामे में सूबेदार सिकंदर ख़ान तौरु किरदारु अदा कयो हो। उन बाबति मुकमिल कहाणी अॻु में मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड थियल आहे। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जी आख़िरी क़िस्त 2009 ईस्वी में हली ख़तमु थी वियो। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जे मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।